ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। मुरसल जो सही रंग सियासत ऐं तरीक़त। ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। तॾन ते पढ़ाईंदड़ वरी पढ़ंदड़ बि इहे थई। तॾन ते पढ़ाईंदड़ वरी पढ़ंदड़ बि इहे थई। खुद खैर वतन देश जा घुरंदड़ बि इहे थई। तॾन ते पढ़ाईंदड़ वरी पढ़ंदड़ बि इहे थी। खुद खैर वतन देश जा घुरंदड़ बि इहे थई। खुद खैर कुरान जे कानून लड़ंदड़ बि इहे थई। खुद खैर वतन देश जा घुरंदड़ बि इहे थई। असलाफ वारो नो थी वेठी फजीलत। ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। अल्लाह से वो डी कंदो जो मौलाना फजलुर रहमान वजीर आजम मुल्क जो थियो। हिकड़े पासे न वजीर आजम, बे पासे न जो जुमे जो खुतबो भी मौलाना पढ़ाए, इमामत भी मौलाना करे। बिन जा लीडर बिठा हुंदा न, कुल वाला पे पढ़े हिकड़े वडे लीडर बिन बिन हिकड़े रहमान मलक पे चवन त वरी बियो के एहतजाज हसन पे चवन। भई कुल वाला न पढ़ी आई आने तमाम वडे पाए जा माण्हू जो कुल वाला न तो पढ़ी सके। यो पीउ के खत्मो के वरी भी फिर मौलवी जे पासरे तने करे तहां भी सियाणा इनन जो हाल बड़ी पूरो के। ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। मुरसल जो सही रंग सियासत ऐं तरीक़त। ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा। नारे तकबीर। कायदे से कदम बढ़ाओ, कायदे से कदम बढ़ाओ। शहीद इस्लाम के जो रमन बहादुर लीडर फर्जंदे शहीद लौडन ते भी असर थियो बा। लौड खोल ॾिसणो वेहो अलहमदुलिल्लाह भागन वारा खुदा जो कसम इहो अमल तहां जे लाइ खोड़ा जो उलमा जी क़यादत तहां के भली मिली आहे। बस हाणे ॿुधायो मां चयमि नी त कुल वाला जगह पढ़ण न हुजे त पीउ खे ख़त्मो करो चवंदो। थोड़ो जो मथे वज़ीर आज़म थे तरह चे ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत। तॾन ते पढ़ाईंदड़ वरी पढ़ंदड़ बि इहे थई। खुद खैर वतन देश जा घुरंदड़ बि इहे थई। कुरान जे कानून लड़ंदड़ बि इहे थई। खुद खैर वतन देश जा घुरंदड़ बि इहे थई।